नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान सां उलमान ऐं मसाइखनि जी वफ़द बनी ॻाल्हि में मुलाक़ात कई है। मुलाक़ात में तहरीक लबैक सां ॻाल्हाइण लाइ उलमान ते ॿधल 12 रुकनी कमेटी क़ाइमु कई हुई। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ख़ातिरी करे त जेकॾहिं ॻाल्हियुनि जी कामयाबी ताईं तहरीक लबैक जो मार्च अॻिते न वधियो त हुकूमत तशद्दुद जो रस्तो इख्तियार न कंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां उलमान जी पूरी रुकनी वफ़द मुलाक़ात कई है, जंहिं में चेयरमैन सुन्नी तहरीक इत्तेहाद काउंसिल साहिबजादा मोहम्मद हामिद रज़ा, अगुणो मज़हबी मामलन जो वज़ीर हामिद सईद काज़मी, सुन्नी तहरीक जो सरबराह सरवत एजाज कादरी ऐं ॿिया शामिल हुआ। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां उलमान जी बनी ॻाल्हि में थियल मुलाक़ात दौरान कालादम करार ॾिनल तहरीक लबैक जे एहतजाज सबबि पैदा थियल सूरत हाल ते ख्यालनि जी ॾे वठ कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।